सिंध जे ॿिए नंबर वारे शहर हैदराबाद में अमुन जो पखी उॾामी वियो आहे, जॾहिं त हैदराबाद पुलिस रुगो मैनपुरी ऐं गुट के ख़िलाफ़ निमाइशी कार्रवाइनि ताईं महदूद आहे। हैदराबाद में गुज़िरियल 15 ॾींहनि दौरान एक बैंक में धाड़े समेत फुरलुट ऐं चोरी जूं 1 दर्जन खां वधीक वारदातूं थियूं, जिन में एक बैंक गार्ड जे मारजण समेत 2 शहरी फौरन हथां ज़ख़्मी भी थी चुका आहिनि। सिटीज़न कॉलोनी से ताल्लुक़ रखंदड़ ही ज़ख़्मी मुकेश कुमार सिटीज़न मार्ट हलाए थो, जिते 2 महीननि दौरान फुरलुट जूं 3 वारदातूं थी चुकियूं आहिनि, पर पुलिस फौरन खे लगाम ॾियण में नाकाम बणियल आहे। छंछर जी रात जो सिटीज़न मार्ट में थियल वारदात दौरान फौरन मुकेश कुमार के गोली हणी ज़ख़्मी करे छॾियो। पंहिंजो माड़ो सिटीज़न उते 3 हथियारबंद चोर आया से अची माड़ में चोरी कयूं फुर कयूं तो ॿाहिरि निकिता। असीं ॿाहिरि बीठा हुआसीं, जीअं ॿाहिरि निकिता तीअं सिधा न फायर असां कया। उन मूंखे गोली लगी वई, ॿियनि खे बि कुझु गोली लगी वई। एतिरो चवणु चाहियूं था। असांजो कारोबार आहे हिते, सो असांखे कारोबार करणु ॾींदी कोन था। 1 चकर अॻु फुर कयूं, हीअ असां ॿियो 3 चकर असां फुर करे चुका आहिनि, पर इन जो मसइलो को हल थिए ई कोन थो, को इंसाफ़ ई कोन थो थिए। तालबो इहो कयूं था असांखे कारोबार असांखे करणु ॾियनि, सुकून सां कारोबार करणी कोन था ॾियनि। तक़रीबन 2 महीना 3 महीने में अचनि वारदात कयो वञनि, पुलिस करे कुझु कोन थी। फुरलुट जे वारदातनि खां सवाइ शहर में चोरियुनि जो बि वॾो आज़ार आहे। चोर न रुगो दुकाननि ऐं घरनि जा ताला टोड़े क़ीमती सामान खणी वञनि था, पर मोटरसाइकिलनि ऐं कारनि जी चोरी बि रोज़ जो मामूल बणियल आहे। फुरलुट ऐं चोरीअ जे इन्हनि वधंदड़ वारदातनि सबबि शहरी अदम तहफ़ुज़ जो शिकार बणिजी विया आहिनि। सिटीज़न में 3 वारदात थी है 2 महीननि में, इन मार्ट ताईं फुर थिए थी। पुलिस में पहिरीं भी इन्फॉर्म थियल है, पर कराद SSP यकीन दयान कराई है त हाणे अहिड़ो कमु कोन थींदो। SHO बि पंहिंजो सस्पेंड कयो आहे राति, हाणे ॾिसूं छा थो करे। असां इहो मुतालो कयो त असांखे इन सिटीज़न चौक ते जेको आहे असांखे सिक्योरिटी ॾिनी वञे, पुलिस जी सुबुह ऐं नाइट 24 कलाक। कारोबारी माण्हू सभु परेशान आहिनि, कारोबार तमामु ॾुखियो थी वियो करणु। ऐं हैदराबाद में जेके हालतूं ख़राबु आहिनि किथे पूरे सिंध में कोन्हनि। मुतालबो इहो त असांजे जेके हमरा जेके फुर करे विया आहिनि ऐं प्लस जे गोली आई आहे उन्हनि खे तुरत झलियो वञे, उनखे सज़ा ॾियारी वञे त आईंदा अहिड़ी ॿी वारदात न थिए। हैदराबाद में कानून जो ख़ौफ़ ख़त्म थी वञण जे करे क़त्ल जा वाक़िया बि वधी रहिया आहिनि। 1 हफ़्ते दौरान कासिमाबाद में एक वेटर ठारे शोरे समेत 2 औरतूं क़त्ल थी वियूं, पर पुलिस बेदर्दी सां क़त्ल थी वियल औरतनि ऐं बेरे जा कातिल गिरफ़्तार करण में बि नाकाम साबित थी। हैदराबाद में एक सीनियर SSP, सीनियर DIG ऐं ज़रेघट IG सिंध जहिड़ा अख्तियार रखंदड़ एडिशनल IG डॉक्टर जमील अहमद जी मुक़ररी जे बावजूद शहर में फौरन चोरन ऐं कातिलनि खे लगाम न अचण जे करे पुलिस खाते जी साख बुरी तरह मुतासिर थी रही आहे, पर सिंध हुकूमत इन्हनि ऑफिसरनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई करण लाइ तैयार न आहे। हैदराबाद जो एडिशनल IG डॉक्टर जमील अहमद त रुगो समाजी इदारनि जे तक़रीबन में शिरकत ताईं महदूद आहे, जॾहिं त DIG हैदराबाद शर्जील खल बि बयानबाज़ी खां सवाइ को बूटो ॿारे नाहे सघियो। उन करे हैदराबाद वासी फौरन ऐं चोरनि जे रहम करम ते आहिनि। पुलिस ज़रिया ॿुधाइनि था त थाणनि जे मोबाइलनि खे पूरो तेल बि नसीब नथो थिए, उन करे पुलिस जी पेट्रोलिंग बि नाले मात्र रहिजी वई आहे। हिन मरहले ते जॾहिं हैदराबाद बदमनी जी बाह में सड़न लॻो आहे, तॾहिं सिंध सरकार खे घुर्जे त हू शहर में अमुन कराइण लाइ सुठी साख रखंदड़ ऑफिसरनि जी मुक़ररी खे यकीनी बनाए त जीअं शहरी अमुन जे क़याम सां सुख जो को साह खणी सघनि। कैमरामैन नियाज़ मल्लाह सां गॾु फैज़ खोसो, टाइम न्यूज़, हैदराबाद।